अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां था राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलियो साहब। महिरबानी। सिकंदर, कल्ह बि पाण डिस्कस कयो निगरान सेटअप के हवाले सां हाणे ॻाल्हियूं तेज़ पई थियनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो नओं नॉमिनेशन फॉर्म तजवीज़ कयो उन ते कानून वारी वज़ारत केतिरा ई एतिराज़ उथारिया। उन खां पोइ उन्हनि हाणे डेडलाइन ॾेई छॾिया 11 मार्च जी। त जेकॾहिं 11 तारीख़ ताईं इहो फाइनल न थियो ऐं जेके बि तरमीमूं करणियूं आहिनि हुकूमत खे या जेके शयूं एतिराज़ जोॻियूं आहिनि उन ते डिस्कस करे ऐं हिनखे फाइनल कयो वञे, छो त सदर जी मंज़ूरी बि हिन जी थियणी आहे। त न त उन खां पोइ छपिजी न सघंदा, इन करे पोइ पुराणो नामज़दगी जेको फॉर्म आहे उहो ई इस्तेमालु कयो वेंदो। उन खां सवाइ अॼोकियूं तव्हां अख़बारूं ॾिठियूं हूंदियूं, सिंध में कुझु नवां प्रोजेक्ट आहिनि जंहिंजा इफ़्तिताह करण लाइ सदर साहब पहुची बि चुका आहे कराची ऐं उहे इफ़्तिताह पिया थियनि। ऐं जेको अॻु में इतला हुआ उहे इतला इहे हुआ त ऐवान सदर पारां सिंध हुकूमत खे ॿियनि हुकूमतुनि खे बि चयो वियो, पर सिंध हुकूमत खे हिदायत कई वई त जेके उन्हनि नवां मेगा प्रोजेक्ट शुरू कया आहिनि पंहिंजे 5 सालनि जे हिन दौर में ऐं उहे मुकमिल थी चुका आहिनि, त उन लाइ सदर साहब जेको आहे सो उहो अचे उन्हनि जो इफ़्तिताह करे किथे पीढ़े जो पथर रखंदो, किथे मुकमिल थियल हूंदो प्रोजेक्ट। त तमामु घणा परेशान हुआ सिंध हुकूमतुनि में जेके वेठल मुख़्तलिफ़ आला अमलदार आहिनि। त हाणे कहिड़ो अहिड़ो प्रोजेक्ट आहे जेको ॿुधाइजे सदर साहब खे ऐं उनजो इफ़्तिताह कराइजे। सो अॼु अख़बारुनि मां ख़बर इहा पई मिले त हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि वारो जेको रोड जेको हिकिड़ी परॾेही कंपनी ठाहियो हो BOT जे बुनियादनि ते, उहो प्रोजेक्ट सिंध हुकूमत पंहिंजो प्रोजेक्ट करे सिंध जो वॾे में प्रोजेक्ट उहो ऐं उनजो सदर साहब इफ़्तिताह बिल्कुलु। ऐं उन खां पोइ झिरक मुलाक़ातियार पुल आहे सिंधू नदीअ ते जेको जनरल मुशरफ जे दौर में प्रपोज थी हुई ऐं PSDP में पैसा जनरल मुशरफ जे दौर खां रखजंदा पिया अचनि। उनजो वरी अजब जहिड़ी ॻाल्हि आहे, उनजो पीढ़ जो पथर सदर साहब रखंदो। सो एतिरा असां जेके पैसा PSDP में रखिया पिया विया उहे अलाए किरां विया, को कमु शुरू न थियो, छा थियो। सो हिकिड़ो इहो इशू बि आहे, निगरान वज़ीर आज़म वारो बि आहे ऐं सिंध में जेका मारामारी लॻी पई आहे कराची में उहो बि अॼु डिस्कस कंदासीं। पर सभिनी खां पहिरीं मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ जेको तख़्तियूं हणण वारो सिलसिलो शुरू थियो आहे, शहबाज़ शरीफ़ फ़िरोज़ तख़्तियूं पढ़े, अॼु मियां नवाज़ शरीफ़ हुते इक़बाल टी हाउस जो इफ़्तिताह कयो लाहौर में ऐं उनजो चवणो त इहो मेट्रो बस खां बि वॾो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे या उन जेतिरो ई ज़रूरु आहे ऐं हिते अधी ऐं वेंदा। सो ऐं KPK में बि जेको हुकूमत आहे उन पारां मुख़्तलिफ़ मनसूबनि जा पथर रखिया पिया वञनि। बलूचिस्तान में छो त हिन वक़्तु चूंडियल हुकूमत आहे कोन, त उहो फ़िलहालु उते अहिड़ी का सरगर्मी असांखे नज़र नथी अचे, पर सिंध में कमु शुरू थी वियो आहे। अच्छा, त उन में जेका तव्हां ॻाल्हि चई हिकिड़ो पाकिस्तानी सियासत जे हवाले सां हूंदो आहे त तख़्त ऐं तख़्ते में थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। हिते पाकिस्तानी तख़्त ऐं तख़्तीअ में फ़र्क़ु हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे आख़िरी हंधि मिटिजी रहियो आहे ऐं हर जाइ ते हर माण्हू, उहो शहबाज़ शरीफ़ हुजे, मियां साहब हुजे, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी में ज़रदारी साहब, उनजी क़यादत ऐं प्राइम मिनिस्टर, उहे सभु तख़्तनि हणण जे पुठियां आहिनि। ऐं हाणे पर हाणे बदकिस्मती इहा आहे जो पंजाब में त मेट्रो बस आहे, कुझु ॿिया मेगा स्कीम्स खणी आया आहिनि। सिंध में का एॾी वॾी मेगा स्कीम कोन्हे। हा, इन पेपर्स त तमामु घणियूं आहिनि, डॉक्टर करीम ॿिया कई दोस्त ॿुधाईंदा आहिनि त हीअं बि थियो, हेल्थ में, सिहत में पिया कयूं, तालीम में पिया कयूं, पर विज़िबल तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी वाहिद स्कीम कंप्लीट थी आहे 5 सालनि में, उहा आहे मीरपुर ख़ासि खां हैदराबाद जो रोड। उहो बि हिकिड़ी प्राइवेट कंसोर्शियम था जंहिंमें हुननि हिकिड़ी मैकेनिज़म ठाहियो आहे त हिकिड़ी टोल टैक्स जे ज़रिए ऐं हीअं अर्निंग्स ईंदियूं, हिनखे हीअं कंदा, नो प्रॉफिट नो लॉस ते अॻिते हली कुझु सालनि खां पोइ थींदो। काश जेकॾहिं हीअ ईअं ई कंदा। हाणे पोएं हफ़्ते वफ़ाक़ी हुकूमत मंज़ूरु कयो आहे मोटरवे इस्लाम कराची मां हैदराबाद जो, पर हिकिड़े 5 साल अॻु इहा मंज़ूरी अचे हा त शायदि उहो न हुजे। 2 साल अॻु में हिकिड़ो हिन ते एग्रीमेंट थियो, सयूं थियूं ऐं इहो चयो पियो त शुरू थो थिए, उन खां पोइ वरी का परॾेही कमु, पर उहो पैसो कोन रखी सघियो। हाणे वफ़ाक़ी हुकूमत पाण पंहिंजे बजट मां हिकिड़ो अमाउंट मुख़्तस कयो आहे जेको इहो हाणे त हिननि जी PSDP रही कान्हे। पर ही ॾिसो ओवरड्यू करे वेंदा न कुझु कमिटमेंट्स। इहो हमेशह छा थींदो आहे, इहा ज़िले हुकूमत हुजनि, सिंध हुकूमत हुजे, सूबाई हुजनि या मरकज़ी, हे वेंदे आख़िर में अहिड़ो टुको लॻाईंदा आहिनि सभु ऐं सभु स्कीम्स ॿियो कुझु न पीढ़ जो पथर रखी ऑनगोइंग कंदा, पोइ जेका गवर्नमेंट आई त उनखे कैरी ऑन करणी पवंदी, बंदि करणी पवंदी, प्रॉब्लम हूंदो। पाकिस्तान में हमेशह जीअं कल्ह हिननि बजट मैकेनिज़म फ्रेम अप्रूव कयो आहे 5 सालनि जे लाइ वफ़ाक़ी काबीना, त काश ही 5 सालनि जो जेको PSDP आया जेको डेवलपमेंट प्लान आहे उहो फाइनल हुजे त ही स्कीम्स कैरी फॉरवर्ड
फॉरवर्ड थींदियूं, ही स्कीम्स कंप्लीट थींदियूं, ही स्कीम्स न रहंदियूं। पर हिते हर को क्रेडिट जे चक्कर में उन में तव्हां ॾिठो त सदर साहब पोएं हफ़्ते हुयो हिते लाहौर में, त हुन हिकिड़ा 2 वाबरा जे ज़रिए 2 हिकिड़ा आहिनि बिजली जा प्रोग्राम उन्हनि जा इफ्तिताह कया, सियालकोट में विया, बूढ़ा मुल्तान वारे पासे विया। प्रोजेक्ट में जनरल मुशर्रफ जा हुआ उन दो मतलब जंहिंजा हुजनि, पर हर को पंहिंजे वापडा जो विजन 2030 हो उन जो हिसो वो प्रोजेक्ट में। पर अता जेकॾहिं ईअं आहे त पोइ कल्ह मूं गुज़ारिश की तव्हांखे RPPS प्रोजेक्ट हो रेंटल पावर, उहो त जनरल मुशर्रफ जे दौर में शुरू थियो, सॼो इल्ज़ाम पीपल्स पार्टी वारनि खे आयो। अॼु रेंटल पावर जे केस में राजा साहब लिखियो आहे CJ खे ख़त, हुनखे गुज़ारिश कई त शोएब सदर जे सरबराही में कमीशन ठाहियो ऐं छो जो अरसलान इफ्तिखार वारे केस में शोएब सदर जी कमीशन तव्हां ठाही ऐं फ्री फेयर इंडिपेंडेंट इंक्वायरी करायो। त इहो हूअं थिए हमेशह इहा सुधरियल दुनिया मां त जेके पार्लियामेंट्स आहिनि उन्हनि जो कमु हूंदो आहे लेजिस्लेशन, गाइडलाइंस ऐं ब्रॉडर फ्रेम्स ठाहींदा आहिनि। हीअ जेके तरक़ियाती कम तव्हां ॾिसो पाकिस्तान में MLAs MPs सेनेटर्स खां ऐं नाज़मन ऐं ब्यूरोक्रेसी खां अगरि तव्हां तरक़ियाती कम माइनस करे वठो त बाक़ी त कुझु बचे कोन हुननि में। सॼी सियासत तरक़ियाती कमनि ते आहे। मुंहिंजो ख़्यालु 5 साल पूरा पिया थियनि, हर को पंहिंजा तरक़ियाती कम ॾेखारण जे चक्कर में आहे। ऐं हिन करे सदर साहब जी जेका इहा आहे वञणु, हूअं त काफ़ी स्कीम्स हुननि पटियूं रखियूं आहिनि, फीता कटिया अथऊं ऐं बुनियाद रखिया अथऊं, पर ऑन ग्राउंड जेकॾहिं ॾिसजे त बदकिस्मती आहे सिंध में को मेगा प्रोजेक्ट कोन्हे जेको माण्हू क्लेम करे सघे ऐं घटि में घटि असांजा हुक्मरान सिंध जी हुकूमत करे सघे। ये थरकोल में वॾियूं उमेदूं उहो कंहिं ताईं थोरो प्रोजेक्ट तक हलियो बि ऐं कुझु बचा ॿिया प्रोजेक्ट्स आहिनि। तव्हांखे यादि आहे पोइ दफ़े असीं ॻाल्हायो बि हुसीं त सिंध हुकूमत जी इश्तिहारी मोहम्मदी हले जंहिंमें फातिमा बजे खां वठी इलेक्शन कमीशन वरी नोटिस वरितो, हाणे वरी आम माण्हुनि जा उहे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था जो जेकॾहिं ईअं ई तरक़ियाती कम थियणा आहिनि सही ऐं सिंध जो भलो ईअं ई थियणो आहे त पोइ अलाह ख़ैर करे, बाक़ी त का उम्मीद माना जेके तरक़ियाती रिथाऊं आहिनि, प्रोग्राम आहिनि वेलफेयर आवाम जी, उहा सिर्फ़ु असांखे इश्तिहारनि में नज़र अचे थी। हक़ीक़ी तौर ते त सिंध में उन क़िस्म जो कमु जेको थियणु खपे आहे। तव्हां ॾिठो हूंदो बि रज़ा ख़ान बजारणी साहिबु जेको पंहिंजे प्रोग्राम में 2 ॾींहं अॻु में हो, उन बि हिन ॻाल्हि जो इक़रार कयो त NFC अवार्ड में जेतिरा अरबें रुपया सिंध खे मिलिया आहिनि, सूबनि खे मिलिया त उन में पंजाब फ़ाइदो वरितो। इल्ज़ाम आहिनि चलो मेट्रो बस 3 अरबनि जी न आहे, 70 अरब जी आहे, वटेवर हिकिड़ो अॻे बि तव्हांखे यादि आहे हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट ॾिनो मोटरवे जो। अॼु बि तव्हां पाकिस्तान में इहो जेको लाहौर खां इस्लामाबाद ताईं पेशावर ताईं जेको मोटरवे आहे, अहिड़ो को रस्तो कोन्हे। फैसलाबाद हाणे फैसलाबाद ही ॻाल्हियूं कनि पिया त फैसलाबाद खां मुल्तान वेंदो ऐं अॻिते हूंदो, पर होॾा सिंध मां बि कराची में हैदराबाद आहे। पर जे चाहे न 5 साल चलो वफ़ाक़ी हुकूमत खे छॾियूं था, प्रॉब्लम रही सिंध हुकूमत खे 5 साल को प्रॉब्लम कोन, असांजी काई मिली छा हुन काबीना कई। NFC खां पोइ हेॾियूं हेॾियूं बिलियंस में लोकेशन्स हुन वटि वयूं, उनजो कहिड़ो हिसाब किताब आहे? पर सिकंदर मोटरवे पंहिंजी जाइ ते तव्हां ॾिसो लाहौर खां पाण हलूं था, इहो जेको नेशनल हाईवे उहो मोटरवे खां घटि आहे छा? उहो बि आलीशान हुननि जो आहे, एॾो बिल्ड कयो आहे। मुल्तान बि आलीशान कयो अथऊं, मुल्तान खां पोइ इवन सिंध जे पटी ताईं। पर सिंध में तव्हां जीअं दाख़िल थींदव त बसि पोइ तव्हां माण्हू दुआ ई घुरे थो, सॼी वाट परेशानी रहे थी। इहो जेको इहो त नेशनल हाईवे आहे, नेशनल ग्रिड आहे मुल्क जी माना ट्रांसपोर्टेशन जी। पर पोइ बाक़ी रोड इंडस हाईवे तव्हां ॾिसो, लाड़काने खां वठी बल्कि कश्मीर खां वठी सेवण ताईं ठहणो हो, बल्कि जामशोर ताईं अञा उहो सॼो पटियो पियो आहे। को हिकिड़ो टुकड़ो सिधो कोन्हे को। 2-3 दफ़ा बोर्डनि जे करे हीअ जेको तव्हांखे यादि आहे कश्मीर खां वठी ज़ाया थियो शिकारपुर खां अॻिते ताईं मामिलो, उहो बि हिननि रिपेयर त कयो, पर रिपेयर अहिड़ी आहे जो सर्दी गर्मीअ जो सट कोन थी सही सघे। अच्छा, हुन खां पोइ ॿिया इहे लाड़काने जो पैकेज हो, नवाबशाह जो पैकेज हो, ॿियुनि जायुनि ते हो। ईअं नाले में तमामु वॾा स्कीम्स आहिनि, पर जीअं हिकिड़ी का शइ ॾेखारे सघिजे ईअं हा येस इहा वाइड स्कीम ॾेखारे सघनि था अवामी तौर ते फिज़िबल बि आहे ऐं तमामु सस्टेनेबल बुनियादुनि ते वॾो मैकेनिज़म हुनजो ठाहियो अथऊं। उहा आहे जेका हीअ मीरपुर ख़ासि हैदराबाद वारी सदर साहब वञे थो, का अहिड़ी का ॿी स्कीम हुजे। न हिकिड़ो ॿियो रोड बि आहे जेको बदीन में सदर साहब जी शुगर मिल लाइ ठहियो आहे, उहो बि चवंदा रोड ठहिया आहिनि, के मिलनि ते विया आहिनि, के उताकुनि ते विया आहिनि ऐं के बनियुनि ते विया आहिनि। न उहो बि चवंदा इन ई क्वालिटी जो आहे जेको हैदराबाद ऐं बदीन मीरपुर ख़ासि रोड आहे, इन साॻी क्वालिटी जो आहे, पर उहो ज़ारा शुगर मिल घुरिजे। असांजो इत्तेफ़ाक़ न थियो आहे, ॿीहर मुंहिंजो ख़्यालु हलंदासीं जॾहिं सिंध त इहो ख़ासि ॾिसणु हलंदासीं। चलो टाइम था ब्रेक जो। नाज़रीन टाइम था ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो, अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सिकंदर तरक़ियाती रिथाऊं पंहिंजी जाइ ते तव्हां ॾिठो जनरल मुशर्रफ जॾहिं टेक ओवर कयो मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत खे बरतरफ़ करे, त हुन हिकिड़ो नारो
आम हूंदो हू चवंदो त पाकिस्तान तरक़ियाती रिथाउनि जो कब्रिस्तान बणियल आहे। जो हिकिड़ी हुकूमत अचे थी उहे हिकिड़ा प्रोजेक्ट शुरू करे थी, ग्रेवयार्ड ऑफ स्कीम्स डोनर बि चवंदा उन ते ॻाल्हि थींदी बिल्कुलु। त हिकिड़ी हुकूमत अची प्रोजेक्ट शुरू करे थी पंहिंजे ज़ाहिर सियासी मक़सदनि ख़ातिर, सियासी रिश्वतुनि तौरु, ऐं ॿी हुकूमत अचे थी उन अध में छॾे थी ॾे, त उहे हज़ारे लखे स्कीमूं अहिड़ियूं आहिनि जेके अध में रहियल आहिनि, जिते इहे अरबे रुपया ॿुॾी विया। ऐं पर पोइ असां ॾिठो त मुशरफ पंहिंजे दौर में इन क़िस्म जी साॻियूं रिथाऊं शुरू कयूं ऐं इन क़िस्म जा कम कया। ऐं हुनजो हिकिड़ो इहो बि चवणो त जेके नेशनल असेंबली, प्रोविंशियल असेंबली, सेनेट जा मेंबर आहिनि, उनजो कमु रुॻो कानून साज़ी आहे। जेके तरक़ियाती रिथाऊं आहिनि, ॿिया कम आहिनि, उहे चूंडियल जेके लोकल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे ज़रिए असां कराईंदासीं। पर पोइ उन्हनि जे दौर में इहो मुतारिफ़ थियो त MNAs खे 3-3 करोड़ रुपया, 5-5 करोड़ रुपया सालियाना ॾियणा आहिनि, उन्हनि खे रिथाऊं ॾियणियूं आहिनि। त पर जेका बि हुकूमत असां वटि हुजे, उन वटि बुनियादी शइ या तरक़ियाती प्रोग्राम हूंदो आहे जंहिं ज़रिए हू पंहिंजे वोटरनि खे ख़ुशि करे सघे। इहा त बदकिस्मती आहे न। जनरल मुशरफ आयो वॾी फनफेयर सां, हुन चयो त असीं हुन तव्हांखे यादि आहे 7 पॉइंट एजेंडा ॾिनी, नेशनल रिकंस्ट्रक्शन थियणी, लोकल गवर्नमेंट मुतारफ़ करायूं, सूबनि में हमांगी वट जेको बि आहे थियो। इहो जो बाद में पॉलिटिकल बार्गेन में हलिया विया 2002 में, पहिरियां रेफरेंडम में आया, पोइ 2002 में हुकूमत ठाहियूं काफ़ लीग वारी, उन खां पोइ हुननि वरी साॻियो ई फनफेयर थी वियो मुल्क में, सारा MNAs MPAs साॻे तरक़ियाती फंड। सुधरियल दुनिया जो इहो ई पैराडाइम हूंदो आहे त जेको लेजिस्लेशन आहे उहो असेंबलीज़ कनि ऐं ॿियूं पॉलिसी गाइडलाइंस कनि। जेको तरक़ियाती कम आहिनि उहो तव्हांजी जेको मशीनरी आहे, तव्हांजी ब्यूरोक्रेसी या तव्हांजी जेको ॿियूं फ्री फेयर इंडिपेंडेंट बॉडीज़ हुजनि जेके ओवरसी कनि। जीअं इस्लामाबाद शहर आहे, हिकिड़ो वॾो एग्ज़ाम्पल आहे कामयाब। इस्लामाबाद में CDO इदारो तव्हांखे यादि आहे, असां वटि थींदो इहो सिंध में को रोड ठहंदो या मुल्क जे कंहिं हिसे में रोड ठाहे बस कंदा, पोइ ईंदो गैस वारो खोटींदो, पोइ ईंदो को बिजली वारो खोटींदो, कोई ईंदो सप्लाई लाइन वारो खोटींदो, ऐं 4-4 दफ़ा रोड ठहंदो, 6-6 दफ़ा खोटाई थींदी, ऐं का मामिलो इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन। उहा इस्लामाबाद में जीअं त CDA हिकिड़े हथ हेठां चेयरमैन CDA ऐं प्राइम मिनिस्टर हुनखे ॾिसंदो आहे, कैबिनेट डिवीजन, त हू थ्रू कंदा आहिनि। तव्हां ॾिठो त इस्लामाबाद जी जेका तरक़ी आहे उहा बजाए ॿियनि मामलनि जे उहा काफ़ी बहितर हूंदी आहे, कोऑर्डिनेटेड हूंदी आहे। मसलन अंडरग्राउंड बिजली आहे, गैस आहे, कुझु ॿियूं स्कीम्स बि आहिनि। त अहिड़ो को मैकेनिज़म हाणे त सूबनि वटि सॼो अख़्तियार आहे। हीउ जेको पाकिस्तान में वॾो ज़ुल्म आहे, हर माण्हू सूबाई हुकूमतूं ॾिसो, रुॻो सॼो ॾींहुं मार धाड़ आहे। भई तव्हां छो था ॾिसो आख़िर मर्कज़ ॾे, तव्हांखे अहिड़ो अख़्तियार आहे, पावर आहे। ॾिसो रहमान मलिक हितां फुर्तियूं वठी वेंदो सिंध, वायसराय लॻो पियो सिंध जो, बल्कि गवर्नर जनरल लॻो पियो सिंध जो, चवंदो त बाबा हीउ थो कयां अमन अमान। जंहिं महिल पंजाब जो मामिलो आहे लश्कर जंगवीअ जो, त उते ठुस थी वियो न पंजाब। उते छा चयूं, पैराडाइम 180 डिग्री जो फ़र्क़ु चयूं त हीउ जेको लॉ एंड ऑर्डर आहे, हीउ जेको दहशतगर्दी जो मसइलो आहे, हीउ त सूबाई मामिलो आहे। अड़े भाई सूबाई मामिलो आहे त 5 साल तूं सिंध जे अंदरि छा कंदो रहे? ऐं अॼु तव्हां चलो अॻिते जनरल बाबर जी ॻाल्हि कोन था कयूं, पुराणे दौरनि जी ॻाल्हि नथा कयूं, अॼोके दौर जी ॻाल्हि था कयूं, त असांजी सिंध जी गवर्नमेंट खे, ऐं हाणे बलोचिस्तान जो हाल ॿिए तरह जो आहे, KP जो ॿिए तरह जो आहे, त पंजाब हिकिड़ो मॉडल बि आहे हिकिड़े लिहाज़ खां, त हुननि घटि में घटि कुझु त पंहिंजो कमु ॾेखारियो आहे। हा, उन्हनि हिकिड़ी ज़्यादती आहे कई आहे जो फेडरेशन खे मज़बूत करण जे बजाए कमज़ोर इहो कयो आहे जो 3 यूनिट हुन सां गॾु कोन्हनि, वफ़ाक़ी हुकूमत गॾु कोन्हे का, अकेला तन हू मूव करे रहिया आहिनि। इहो हिकिड़ो माना हिकिड़ो मैसेज ठीकु कोन्हे को, पर डिलीवरी जे फ्रंट ते हुननि काफ़ी बहितर, तव्हां ॾिसो हुननि जी इंफ्रास्ट्रक्चर ठीकु थी रही आहे, तालीम हुनजी ठीकु थी रही आहे, सिहत हुनजी ठीकु थी रही आहे, काफ़ी हुननि जा मामला अहिड़ा आहिनि, क्विक रेस्पॉन्सिस आहिनि। करप्शन उते बि आहे, दोनम्बरी उते बि आहे, पर हुननि जो ज़्यादा ज़ोर हमेशह इहो हूंदो आहे जेके इंडस्ट्रियलिस्ट हूंदा आहिनि, तव्हांखे यादि हूंदो, या अहिड़ा हुक्मरान मिलिट्री, उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर ते ज़ोर ज़्यादा हूंदो आहे। जीअं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, जमहूरी हुकूमत हूंदियूं आहिनि, उन्हनि जो ज़ोर हूंदो आहे सॉफ्ट डेवलपमेंट ते। हाणे भुट्टे साहिब जे दौर खां वठी यस उहो इंफ्रास्ट्रक्चर भुट्टे साहिब तमामु वॾो करायो, बुनियादी अयूब जे दौर खां शुरू थियो, पर ज़ियाउल खे तव्हां ॾिसंदो पोइ जेको मोहतरमा जो दौर आयो या हिन वक़्तु जेको पीपल्स पार्टी जो दौर आहे, हिननि ज़्यादा बेनज़ीर इनकम सपोर्ट ते, ज़्यादा टेक्निकल ट्रेनिंग ते, वोकेशनल ट्रेनिंग ते, अवेयरनेस ते, आगाही ते घणो ज़ोर ॾिनो आहे त माण्हुनि खे कैप्चर करे रखिजे, उन्हनि जे माइंड खे ज़्यादा हिट कजे बनस्बत उहो जेको माइंड आहे जीअं ऑपरेट कंदो त रोड घुरिजे, रस्तो घुरिजे, बिजली इज्तिमाही मफ़ादनि जे बदिरां ज़ाती इज्तिमाही जे बदिरां ज़ाती मफ़ादनि ते या ज़ाती जेको फोकस आहे, माना हर फर्द ते ह्यूमन फोकस ज़्यादा आहे बनस्बत हिकिड़ो जीअं हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिजे या हीअ जेको एतिरा त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हिकिड़ो सुठो प्रोग्राम आहे, हिन में कोई शक कोन्हे, पर अक्सर जेको एतिराज़ हुन ते आहिनि उहे इहे आहिनि त माण्हुनि खे पिननि ते तव्हां छो था हिरायो, माना इहे ई पैसा उहो कोन्हे। उन खां पोइ फ्लड्स आयूं तव्हांखे 2011 इवन 12 में पंजाब पाण बहितर टैकल कयो। बदकिस्मती इहा आहे त अञा ताईं माण्हू दरबदर थी विया वतन कार्डनि जे नाले में, के वतन कार्ड, के बेनज़ीर कार्ड, के सिम कार्ड, के चिप कार्ड, के सिंध कार्ड, माना कार्ड ई कार्ड रहियो। आख़िर में साबित थी वियो ट्रम्प कार्ड, पर माण्हू जी ज़िंदगी उहे कार्ड पंहिंजी जाइ ते, पर इहे ई पैसा इहे अरबे रुपया जेके ख़र्च थिया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते शायदि
50-60 अरब रुपया त ख़र्च थिया हूंदा आहिनि 70 अरब खां मथे 70 अरब रुपया त इहो जेकॾहिं जेको हाणे शुरू कयूं त माण्हुनि खे 3-3 लाख रुपया ॾेई उनखे रोज़गार को नओं रोज़गार उहो उन्हनि फरज़ान राजा सां इंटरव्यू जेको मूं कयो उनमें उन्हनि चयो दायरा कार असीं वसीले रोज़गार वसीले सिहत वसीले तालीम हाणे उनजे अंदरि इहो इनबिल्ट हो पर पहिरियां हुननि फोकस इहो कयो ख़ैर उहो उन्हनि जो पंहिंजो इंतिज़ामी मामिलो आहे इहो बि हुजणु घुरिजे ईअं न आहे त इहो इंडिया जे अंदरि बि आहे वन फैमिली वन जॉब इहो वठी आया लैटिन अमेरिका में वर्ल्ड बैंक जो कामयाबु मॉडल आहे पाकिस्तान में प्रोग्राम कामयाबु रहियो इहो हाणे ॿिया मुल्क में हिनखे रिप्लिकेट कंदा पंहिंजे जाइ ते पर असांखे हिन वक़्तु वॾी ज़रूरत आहे त सिहत तालीम बुनियादी जेको मसइलो आहे गैस कोन्हे पाणी कोन्हे ऐं सिंध में वॾे में वॾो अज़ाब आहे त उहो अमन अमान जो आहे तव्हां वञो था साह शाम जो साह न हूंदो आहे कई दफ़ा असांजी ज़िंदगी कराची में दहशतगर्द हेॾा मूंखे ॿुधायो इंटीरियर जे अंदरि इंटीरियर त असीं नथा अचूं बाक़ी जेका सिंध आहे हेॾा कश्मीर खां शुरू थी कहिड़ी आख़िर क़यामत आहे जो ही पीर मीर वॾेरा सरदार ज़ाहिर इहे ई प्रमोट कंदा हूंदा न जेके कई चङा माण्हू बि आहिनि इन तबिके जा त उहे नथा कनि त उन्हनि वटि 40-50 यरगमाली ज़रूरु हूंदा त उहे जेके सुठा पुलिस ऑफिसर आहिनि सुठा मैनेजमेंट जा माण्हू आहिनि सुठा एडमिनिस्ट्रेशन जा माण्हू आहिनि उहे खुॾे लाइन आहिनि अज़ाबनि में को जॉब वठण लाइ तयारु न आहे ऐं मतिलबु अमन अमान न करे सघियासीं चलो तरक़ी खे छॾियूं था माना तव्हां को ही क्लेम था कनि सिंध जो अपर सिंध जो को रोड कानवाई खां सवाइ ख़ाली कोन्हे को असां पाण सफ़र कया आहिनि कई दफ़ा साह मुठिम हूंदो आहे परेशानी कई दोस्तनि DPOs उनखे फ़ोन कंदा आहियूं हेॾां होॾां उन खां पोइ माण्हू मूव कंदो आहे पर उन खां पोइ केतिरो कंदो आम माण्हू जी ज़िंदगी तव्हां कश्मीर खां राति जो 6-7 बजे खां पोइ वञो तव्हां बिल्कुलु कारी वारा कख न सही पर ॾिसो न हिते शहबाज शरीफ़ दानिश स्कूल खोलिया उन ते तनक़ीद पंहिंजी जाइ ते आहे पर दानिश स्कूल हिकिड़ा स्टैंडर्ड वारा स्कूल तमामु बहितर उन जे अंदरि सभु कुझु फैसिलिटी आहे रेज़िडेंशियल फैसिलिटी असां वटि तइलीम खातो हिन वक़्तु जेका रिपोर्ट्स आहिनि त माना सिंध जे सभिनी खातनि में सभिनी खां वधीक जेका करप्शन आहे तइलीम खाते में आहे असां वटि स्कूल खुलण त थियो जेके स्कूल हुआ से बंदि थी विया ऐं इहो क़यादत जो बि हूंदो आहे पीर नज़र साहिबु स्ट्रॉन्ग मिनिस्टर हो तमामु वॾी हाई लेवल ते हुनजो वास्तो बि हो बदकिस्मती आहे हू चाहे हा त बहितर कमु करे सघे पियो सही आगस राज दुरानी साहिबु चाहे हा त लोकल गवर्नमेंट जो बहितर कमु करे सघे पियो उन खां अलावा सिहत चलो ॾांहुं ॾिनी बाक़ी साईं कामिली शाह 20-25 खाता हाणे MQM जा बची विया 4-5 रखिया अथसि होम बि पाण वटि आहे हाणे ख़बर न आहे त उहो कीअं जो मामिलो थियो पर इहो प्योर गवर्नेंस जो घोटालो जीअं हूंदो आहे को मैनेज न करे सघियो ही चाहे ना ॿियो कुझु न कंदा शहबाज शरीफ़ वांगुरु भला टास्क फोर्स ठाहे ना चङा क़ाबिल कॉम्पिटेंट माण्हू हुन में रखंदा उनजे ज़रिए थ्रू ऑपरेशनलाइज़ कंदा ही जेको अमन अमान जो मसइलो आहे तव्हां छा सम्झो रेंजर्स हल कंदी या मिलिट्री हल कंदी सिंध पुलिस ई काफ़ी आहे हुनजे लाइ जेके सिंध पुलिस जे अंदरि इंटेलिजेंस जो बहितर नेटवर्क आहे उन सुठा ऑफिसर आहिनि सुठा माण्हू आहिनि तव्हां हुनखे लॻायो हिकिड़ो DIG रैंक जो माण्हू कराची बिल्कुलु विल हुजे थी वञे भला आहिस्ता आहिस्ता कयूं हा तव्हां घटि में घटि उनखे डीलिंग त कयूं हा अमन अमान खे तव्हां बाक़ी जेका सियासी जेका जोड़ तोड़ आहे उन खां अमन अमान खे कंप्रोमाइज़ न कयूं हा डीलिंग कयूं हा त अॼु सिंध जी उहा सूरताल कराची समेत बाक़ी सॼी सिंध जे अंदरि जागीरूं ठहियल हर ज़िलो जागीर आहे कंहिं वॾेरे जी कंहिं वॾे पीपुल्स पार्टी जे अॻवान जी ऐं उते हुनजी मर्ज़ी आहे जंहिंखे रखे अॻे पीपुल्स पार्टी जो ट्रेंड न हूंदो इहो जनरल ज़ियाल जे दौर में पहिरीं दफ़ो शुरू थियो त टोड़े माण्हुनि खे तव्हां हिकिड़ो ज़िला हिकिड़ा एरिया हिकिड़ो सूबनि जे अंदरि हिकिड़ी मालिकी ॾियो उन खां पोइ जनरल मुशरफ हिन मामले खे घणो प्रमोट कयो बदकिस्मत इहा आहे हाणे अचे पीपुल्स पार्टी हुनखे बिल्कुलु फॉलो कयो त बाबा हीउ फलाणो ज़िलो फलाणे माण्हू जो अलॻि ॿिए ते अच्छा हाणे सिंध जे अंदरि कई जाइनि ते तव्हां ॾिसो त माण्हू वञनि था त मुज़ाहिरा आहिनि उसूल नथा कनि कई जाइनि ते प्रेस माण्हू कई जाइनि ते माण्हू FIR कटाइनि न वठी अचो न त इहा आख़िर छो बदकिस्मती थी जेकॾहिं हिननि खे घटि में घटि उन्हनि चङा कम बि कया हूंदा उहो पंहिंजे जाइ ते पर ही अमन अमान खे डीलिंग कंदा आहिनि ॿिनि शयुनि खां चलो भला कराची जे अंदरि तव्हांजो हिकिड़ो टेरर जी वबा नथा मैनेज करे सघो पॉलिटिकल बार्गेन जो इशू आहे बाक़ी सॼी सिंध जा जेके 22 ज़िला आहिनि उन्हनि कहिड़ो तव्हांजो ॾोह कयो न पर हुकूमत त कयो ई कयो असां सुप्रीम कोर्ट ॾिसूं था सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो कराची बदअमनी केस साल खां मथे अरसो थी वियो आहे पियो हले वरी हाणे सुप्रीम कोर्ट जी बेंच अची कराची में वेहे थी हुनखे रुगो कराची नज़र अचे थो सुप्रीम कोर्ट खे सिंध में जेका ही सॼी हालत लॻी पई आहे यरगमाल लॻा पिया आहिनि इलाइक़ा अच्छा त सुप्रीम कोर्ट जी बि न बदकिस्मती आहे हमेशह ॾिसो न उन्हनि बि बलोचिस्तान जी गवर्नमेंट जे बारे में चयो त उहा गैर फ़ाल थी वई आहे हिनखे हटायो पोइ आख़िर में ॾिठो त इहो क्रैकडाउन आख़िर में इहो सॼो मामिलो वञी हेठि वञी किरियो क्रम्बल थियो हिते सिंध में बदकिस्मती आहे त सिंध में जेको टुक टुक कंदा रहिया आहिनि इन सां शायदि इंतिज़ामी तौर ते जेके इंतिज़ामी ऑफिसर्स या इंतिज़ामी मशीनरी आहे रिस्पेक्टिव ऑफ पॉलिटिकल एफिलिएशन उहा बि मुतासिर थी थिए कोर्ट में पाए दायराकार खां वञी हाणे ॾिसो IG सिंध उन फयाज़ लगारी करे चयो बाबा हटायो CM हटाए छॾियो अॼु वरी हुनखे घुरायो थो अरे भाई तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ते बीहो हाणे जेको शेख साहिबु थियो आहे एडिशनल IG हो गुलाम शबीर साहिबु उहो IG आहे तव्हां भला हुनखां पुछी वठो या हुनखे शेख साहिब खे कमु करण जी हुनजे जाइ ते ABCD या शेख अचे मेमण अचे
अलफ बे ते जेको बि अचे उनखे तव्हां हलणु त ॾियो। हिकिड़ो इंतिज़ामी हेड आहे सूबे जो, तव्हां उनखे हलणु कोन था ॾियो, तव्हां उनखे डिक्टेट था कयो। अच्छा, उन तव्हांजो साॻियो रवियो DG रेंजर्स लाइ डिफरेंट आहे, तव्हांजो साॻियो रवियो आर्मी चीफ लाइ डिफरेंट आहे। आर्मी चीफ जे लाइ आई न पिटिशन इस्लामाबाद हाई कोर्ट में 2 उहिदनि हुनजी एक्सटेंशन ते, उहा कीअं डिस्पोज ऑफ थी? उहो इनाम कई ॿिया 3 माण्हू केॾा विया। तव्हांजो बाक़ी एजेंसियुनि जा सरबराह आहिनि, MI IS आहे, ॿियूं जेके आहिनि FIU आहे, जेके मतिलबु मिलिट्री लेड एजेंसीज़ आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हांजो रवियो डिफरेंट आहे। छो आख़िर बलोचिस्तान जे बारे में तव्हां गवर्नर रूल थी वियो, तव्हां चुप थी विया, हाणे केॾा गुम थी विया? हाणे छा बलोचिस्तान सॼो पुरअमन थी वियो? आग बाहि पाणी ज़ुल्म उते उहा ई बरबरियत आहे, पर उते तव्हांजो त कोर्ट जो बि प्रॉब्लम इहो आहे त कोर्ट बि हमेशह रही एम्बिशियस, पंहिंजी हेडलाइंस ठाहिण जे चकर में, पंहिंजे मामलनि ठाहिण जे चकर में हुननि शायदि इंतिज़ामी दायराकार एॾो एरोड कयो आहे। पर उहा साॻी कोर्ट पंजाब जे अंदरि छो थी इंटरवीन करे? लश्कर जंगी जो सॼो मुल्क पियो चए त हिते हेडक्वार्टर्स आहिनि ऐं हक़ीक़त बि आहे। वाह, इहा साॻी कोर्ट KP छो थी वञे? न, पर इहा ई कोर्ट आहे। चलो हाई कोर्ट जी ॻाल्हि कंदासीं त हाई कोर्ट ॾिसो न, पहिरीं कालाबाग डैम ते हिकिड़ो डिसीजन उहो आयो आहे लाहौर हाई कोर्ट जो, उनखां पोइ हाणे ताज़ो वरी लाहौर हाई कोर्ट पार्लियामेंट खे पई चैलेंज करे तव्हां नए सूबे वारो कमु नथा करियो, तव्हां इख़्तियार में रुगो इहो कोन सदर साहब जे 2 उहिदनि वारो केस, यानी कि मुसलसिल लॻे पियो त टारगेट कयो पियो वञे हिकिड़ी पार्टी खे, हिकिड़े ख़ासि करे समूरे पॉलिटिशियंस खे हू डिफेम करण जे चकर में न सभु ॾिसो हाणे हिकिड़ी पार्टी खे फ्रेम खे, पर हाणे उन में हुननि टारगेट रखियो आहे पीपल्स पार्टी, पर पीपल्स पार्टी जे एलाइज़ खे बि हुननि छॾियो कोन्हे कोतां। पर हिकिड़ी ॻाल्हि त तव्हांखे ॿुधायां मां, परवेज़ लाई साहब डिप्टी प्राइम मिनिस्टर आहिनि मुल्क जो, कहिड़े कानून में आहे? छा आइन में दायराकार उन नोटिफिकेशन में लिखियलु आहे त ही वोंट एक्सरसाइज द पावर ऑफ प्राइम मिनिस्टर। भाई पोइ डिप्टी प्राइम मिनिस्टर कीअं थियो, कॾहिं थियो? को पाकिस्तान में को माण्हू आहे जेको हुनखे चैलेंज करे कोर्ट स्ट्राइक डाउन करे? तव्हां आए रोज़ हर ॾींहुं हर मामले ते सो था मोटो था वठो, माण्हुनि खे स्ट्राइक डाउन था कयो, नथा कमु करण जो। हू डिप्टी प्राइम मिनिस्टर आहे, फिरे पियो मुल्क में। राजा परवेज़ अशरफ प्राइम मिनिस्टर आहे, उहो आयो, उहो फिरे पियो। पर मखदूम शाहबुद्दीन प्राइम मिनिस्टर आहे, उहो उते नप इन द बेड, उते मामले खे NF कोटा जे केस में मामिलो कयूं। त आख़िर ही जेके बदकिस्मती आहे, इहा बि त इन सां कोर्टनि जी का पज़ीराई न थी आहे। कोर्टनि जेको पंहिंजो मक़ाम फेडरेशन तमामु वॾो उथिया न, इन करे तव्हां ॾिसो कोर्ट खे को सीरियस नथो वठे हाणे। सही, चलो टाइम थिया ब्रेक जो। नाज़रीन, ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासीं त मुल्क में जेको निगरान सेटअप अचिणो आहे उन ते असां कुझु डिस्कस करियूं। इशूज़ ॿिया बि घणा आहिनि, गवर्नेंस जे हवाले सां असां पूरा 5 साल मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत वञे पई, पर अफ़सोस जो गवर्नेंस जेका पहिरीं ॾींहुं हुई, आख़िरी ॾींहंनि में असां हुन में का बहितरी जे बजाए अञा बदतरी असांखे नज़र आई। पर वरी बि सिंध जा माण्हू पंहिंजा उन्हनि वटि इहे ई माण्हू अचिणा आहिनि, पंहिंजो वोट वठण लाइ ईंदा ऐं उन्हनि जो एहतिसाब ज़ाहिर आहे सिंध जो माण्हू पंहिंजो वोट तॾहिं ई कंदो। पर जेका असांखे उमेदूं हुयूं पाकिस्तान पीपल्स पार्टी में, उहे असांखे पूरियूं हिननि 5 सालनि में थींदे नज़र न आयूं। अचो था नंढी साई खां पोइ।